खबरनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कया थी। बुल्ली शाह करीम अहमद शेख जी रिपोर्ट मुजिब त ज़ाइरीन जे बुनियादी सहूलियत खां महरूम दरगाह बुल्ली शाह करीम ईंदड़ 10 लख रुपयनि जो माहवार ख़र्चो हिकु सवालिया निशान बणिजी वियो। दरगाह में ईंदड़ हज़ारे ज़ाइरीन लाइ पीअण जे पाणी जो को मुनासिब बंदोबस्त नाहे, न ई मयारी वॉशरूम जी सहूलियत मुहैया कई वई आहे, न ई ॿियूं को सहूलियतूं मुहैया कई वई आहिनि। गुज़िरियल 3 सालनि में दरगाह ते सिर्फ़ हिकु सोलर सिस्टम लॻायो वियो आहे, जंहिंजी मार्केट वैल्यू वधि में वधि 2 खां 2.5 लख रुपया आहे। पर हिन मनसूबे लाइ असुल सरकारी बिल केतिरा ई लखे रुपया मंज़ूर कया विया आहिनि। लाॻापियल अख़्तरनि खां जवाब तलब कया वञनि। अवाम खे ॿुधाए पजे त इन खां अलावा तव्हांजे हिन वीडियो में दरगाह जी ईद निमाज़ अदा करण बदिरां ईदगाह जी तबाही ॾिसी सघजनि थियूं। अवामी हल्कनि जो चवणु आहे त जेकॾहिं दरगाह लाइ ईंदड़ करोड़ रुपया वाकई ख़र्च कया वञनि था त ज़ाइरीन खे बहितरीन सहूलियतूं मुहैया कई वञनि, पर सरज़मीन ते हक़ीक़ी उन जी उबतड़ आहिनि। इहे फंड किथे ख़र्च थिया आहिनि या को इदारो इन जी जांच करे सघे थो या नथो करे सघे। इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो आहे त फौरी तौर थींदड़ ख़र्चनि जी इंक्वायरी कराई वञे।